अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद स्पेशल शो में तव्हांखे भलीकार था कयूं, वेलकम था कयूं। अॼोको ॾियारो ख़ुशियुनि जो ॾियारो भरपूर अंदाज़ में दिली तौरु मोहबतुनि सां सरशार भरपूर अंदाज़ में ॾियारो मल्हाइण जो आहे। ईद जो ॾियारो असां सभिनी खे आस पास वेठल जेके बि माण्हू आहिनि, ग़रीब गुरबो आहे, मिसकीन माण्हू आहिनि, तमामु घणी महांगाई आहे, उन सभिनी जो अॼोके ॾियारे ते असांखे ख़्यालु करिणो पवंदो। असांखे पंहिंजे ख़ुशियुनि में उन्हनि खे शरीक करिणो पवंदो। अॼु असांखे रुठलनि खे परचाइणो पवंदो, अॼु उन्हनि वटि वञिणो पवंदो, उनखे गले लॻाइणो पवंदो। ॻराठी पाइजे। तव्हां सादिक फ़क़ीर जो इमदाद हुसैनी साहिब जी शाइरी मशहूरु आहे। त अॼोके ॾींहं ते असीं वञूं सभिनी पंहिंजनि अज़ीज़नि ॾे, दोस्तनि ॾे, भाइरनि ॾे, उन्हनि खे गले लॻाइजे। अॼोकी ईद खे तारीख़ी बणाइजे। मथियूं ईदियूं अलाह साईं कंदो तव्हां पंहिंजे बचनि सां, पंहिंजे रिश्तनि सां सदियुनि ताईं, सालनि ताईं, सवे साल ईद मल्हाईंदव। पर जेके ॾियारा हुजनि उहे इंतिहाई क़ीमती ॾियारा आहिनि, उनखे यादगार बणाइजे। अॼोको ईद जो स्पेशल हीअ असांजो शो, उन में असांखे जिन महिमाननि शिरकत कई आहे उन सां तव्हांखे मिलाईंदासीं। शानदार अंदाज़ उन्हनि जो, शानदार ज़बरदस्त उन्हनि जो कमु आहे। मूंसां गॾु रोशनी भेण आहे। रोशनी मेमूण तव्हां ॾिसंदा आहियो हमेशह न्यूज़ में, प्रोग्राम में, उनजो हिकिड़ो प्रोग्राम बि पंहिंजो मिरर हूंदो आहे। रोशनी भेण तव्हांखे वेलकम था कयूं। थैंक यू असलम भाउ। ॿिया समूरनि दोस्तनि जो बि तव्हांखे तारुफ़ था करायूं। उन्हनि जूं अॼु जेके हूअं तव्हां उन्हनि खे ॿिए रूप में ॾिसंदा हो, कॾहिं हू एंकर बि आहिनि, न्यूज़ कास्टर बि आहिनि, हिकिड़ा गुमनाम चेहरा बि आहिनि। अॼु उन्हनि जो तव्हां उन्हनि खे ॾिसंदव त उन्हनि जो जेको कमु आहे, उन्हनि जूं यादगिरियूं तव्हां सां कीअं था शेयर कनि, अॼोको ॾियारो तव्हां सां कीअं था भरपूर अंदाज़ में मल्हाइनि। आफ्ताब मुगेरी साहिबु असां सां गॾु आहिनि। आफ्ताब मुगेरी साहिबु सीनियर एंकर पर्सन आहिनि KTN न्यूज़ जा। आफ्ताब साहिबु तव्हांखे वेलकम था कयूं। वॾी महिरबानी। असां सां काज़ी राबेल साहिबु मौजूदु आहिनि। काज़ी राबेल न्यूज़ कास्टर आहिनि। हमेशह तव्हां उन्हनि खे न्यूज़ पढ़ंदे ॾिसो था, ब्रेकिंग न्यूज़, हमेशह उहो न्यूज़ में हमेशह सरगर्म हूंदा आहिनि। काई साहिबु तव्हांखे वेलकम था। महिरबानी, थैंक यू। ऐं हिन पासे ॾांहुं कयूं बाट साहिबु आहिनि। कयूं बाट साहिब खे मां उहो ई तारीफ़ ईअं चवंदासीं, तव्हां कयूं बाट साहिब जो चहिरो ॾिसो, हीअ असांजा मास्तर आहिनि। हीअ असांजा उहे उस्ताद आहिनि जेको माना न्यूज़ में अगरि हिकु सेकंड जी बि अगरि कंहिं रिपोर्टर देरि कई, कंहिं चैनल ते हली वई, त पोइ हीअ पंहिंजा गुर ॾेखारींदा आहिनि। उहे गुर ॾेखारींदा आहिनि त हीअ 1 मिंट अॻु में हिन चैनल ते हली वई आहे, हाणे तुंहिंजी न्यूज़ असांजे कम जी कोन्हे का, तूं एल न आहीं। सो हीअ असांजा उहे टीचर आहिनि कयूं बाट साहिबु, जेको बाबा हिननि सां त माण्हू केरु पुॼी नथो सघे। भक्त बोज़दार साहिबु वेठा आहिनि। भक्त अली बोज़दार न्यूज़ कास्टर आहिनि, तमामु प्यारो असांजो नंढड़ो भाउ आहे। ऐं इन खां अलावा हीअ जेको अॼु तव्हां रोशनी भेण खे रोशनी ॾिसो पिया, ख़ूबसूरत ॾिसो था, असां सभिनी खे ॾिसो था रंग बिरंगी अंदाज़ में। इन समूरे जे जेको बैग ते हूंदो आहे, पुठियां हूंदो आहे, उहो इज़हार अली जोयो ही शख़्स आहे। मेकअप असांजो आर्टिस्ट, असांजो मेकअप सॼे रूम जो इंचार्ज आहे इज़हार भाउ। तव्हांखे बि अॼोके ईद जे ॾियारे में वेलकम था कयूं। ईद जूं मुबारकूं हुजनि तव्हां सभिनी खे। तव्हांजे करे ई इज़हार भाउ हीअ सभु ख़ूबसूरतियूं आहिनि। ऐं अॼु असां चाहियोसीं त तव्हांखे स्क्रीन ते आणियूं त जीअं असांजो माण्हू ॾिसी सघे त हीअ जेके सितारा ख़ूबसूरत थियनि था, त उन पुठियां आख़िर में हथु कंहिंजो आहे। वेलकम भाउ, वेलकम। थैंक यू। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे, रोशनी खे बि ख़ैर मुबारक। सभिनी खे, तव्हां सभिनि खे बि थैंक यू, थैंक यू। आफ्ताब साहिबु तव्हां सभिनी खे महिरबानी। तव्हांखे बि लख लख ईद जूं वाधायूं हुजनि। बल्कि जेके असां ॾिसण वारा आहिनि उन्हनि खे बिल्कुलु दिलि जे गहराइनि सां ईद मुबारक। रोशनी भेण, मां ईअं पियो चयो त असां त ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, इज़हार भाउ खां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कजे। त इज़हार भाउ, तव्हां हेतिरनि माण्हुनि खे ख़ूबसूरत बणायो था, असां तव्हांखे यादगिरियूं शेयर कयो। हिन भेरे ईद जे ॾियारनि ते तव्हां केतिरनि माण्हुनि खे ख़ूबसूरत बणायो, पंहिंजूं यादूं असां सां शेयर कयो। असलम भाउ, असल में छा आहे त जीअं त मुंहिंजो KTN सां काफ़ी पुराणो साथ आहे, जॾहिं खां स्टार्ट थियो आहे तॾहिं खां मुंहिंजो KTN सां, यानी कि ईअं सम्झो त पुराणो फैमिली को थींदो आहे, साथ जेको थींदो आहे, हिकिड़ो जोड़प थींदी आहे जेका, सो उहो थियो। असांजे अॻियां ईअं सम्झो त जेके बि जर्नी गुज़री आहे, उन में सीनियर एंकर पर्सन जेके असां वटि मौजूदु आहिनि, जेके न आहिनि, नया चेहरा बि आहिनि, पुराणा बि चेहरा आहिनि, इहे सभु एक्सपीरियंसिस आहिनि, सम्झो न। उन में पोइ ईअं बि हूंदो आहे त असांजे अॻियां ईअं बि काफ़ी सारा एंकर अहिड़ा बि गुज़रिया
जेके हिन दुनिया में आहिनि बि न, सम्झो न। त इहे सभु एक्सपीरियंसिस आहिनि ऐं ॾाढा सुठा गुज़रिया। पर बनस्बत पहिरें खां मां चवंदुमि त पहिरियों वारो कमु जेको हुयो न इलाही टफ हुयो, टफ जॉब हुई ॾाढी। ऐं हाणे थोरो आहिस्ता आहिस्ता, छो त लेटेस्ट टेक्नोलॉजी अची वई आहे, त उन सां तव्हां बि ईज़ी थी विया हो, मतिलबु पहिरीं वारा माण्हू तव्हांखे घणो तंग कंदा हुआ न? पहिरियों वारा माण्हू घणो तंग कंदा, वरी वक़्तनि ब वक़्तनि ईअं बि थिए थो न त माण्हू जॾहिं चेंज थिए थो, पुराणो थिए थो, त आदी थो थी वञे। पोइ तव्हां हिक ॿिए जी नेचर खे सम्झी था वञो। तव्हां जीअं असांजो कमु आहे त असां माण्हू जे चहिरनि खे सम्झी था वञूं। जेॾी महिल तव्हां फस्ट टाइम अचो था त असांखे तव्हांजे नेचर जो वॾो फ़र्क़ु थो पए त अॻिले माण्हू जी नेचर कहिड़ी आहे, असांखे हुनखे कहिड़े हिसाब सां प्रिटेंड करिणो थो पए, सम्झो न। नेचर सम्झी था वियूं त पोइ त ॾाढो सुठो गुज़रे थो, वक़्तु बि सुठो थो गुज़रे। बाक़ी ख़ूबसूरत ठाहिण त असांजो कमु आहे। अॼु तव्हां ॾिसो न, अॼु ईद सन जो ॾींहुं आहे, असां पंहिंजी फैमिली छॾे असां हिते वेठा आहियूं, सम्झो न। फैमिली सां असां वियासीं, निमाज़ पढ़ीसीं, उन खां पोइ हिते या असां टीम सथ आहे न, सॼो सभु गॾु वेठा आहियूं, गॾु ईद था कयूं। इहो ई असांजो मेन वर्क आहे। बिल्कुलु असांजी फैमिली आहे ऐं इन खे असां ईद सेलिब्रेशन ई चवंदा आहियूं त गॾिजी असां ईद। हाँ बिल्कुलु। आफ्ताब साहब, अॼु फ़ैसिले जी घड़ी न फ़ैसिलो थी चुको आहे। अॼु ईद आहे, इहो तय आहे त अॼु ईद आहे। सही ऐं इहो तय न थियो आहे त अॼु ईद ते तव्हां छा छा खाधो आहे, छा छा पचाईंदो? उनजो बि फ़ैसिलो थी वियो आहे। छा छा फ़ैसिलो थियो आहे, शेयर कयो। कहिड़ी कहिड़ी शयूं तव्हांखे खाधे? ॾिसो त फ़ैसिलो त असां ॿाहिरि जेको बि फ़ैसिलो कयूं, पर घर में जेको फ़ैसिलो करण वारो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त केरु हूंदो आहे। ऐं उन्हनि फ़ैसिलो कयो त अॼु जेको आहे सो बिरयानी बि पचंदी ऐं मिठो बि पचंदो, हिन सां गॾु शीर क़ौरमो ऐं सभु शयूं जेके आहिनि रूटीन वारी उहे ठहंदियूं। पर ख़ुशी इहा आहे त KTN सत सां मुंहिंजी हीअ पहिरीं ईद आहे ऐं हिन फैमिली में जॾहिं खां मूं जॉइन कयो आहे सभिनी दोस्तनि खे, ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, तजुर्बो आहे। ऐं जेके ख़ुशियूं आहिनि, जेके ॾुख बि सभु गॾिजी गुज़ारियूं पिया, अहिड़ी रीति वरी ख़ुशियूं बि गॾिजी गुज़ारियूं पिया। त ॾाढी हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु सिंध समेत पूरी दुनिया में जिथे बि माण्हू ॾिसनि पिया त असांजी जेका KTN सत जे तरफ़ां पूरो महीनो जेका जुस्तजू हुई माए रमज़ान जे महीने में मुख़्तलिफ़ प्रोग्राम, उहे ॾाढा ज़बरदस्त। हूअं जेके प्रोग्राम असां जेके KTN न्यूज़ ते कयूं पिया एंटरटेनमेंट को वठी करे, उहे बि ॾाढा ज़बरदस्त। ऐं करंट अफेयर जा प्रोग्राम, सॼो रमज़ान जेको ॾाढो मसरूफ़ रहियो। पर वरी अॼु वारी जेका ख़ुशी आहे उहा ईअं ई आहे त ॼण खां निजात मिली वई आहे घटि में घटि। महीने जी जेका जुस्तजू हुई, जेका कोशिशि हुई, रमज़ान हुयो, उन जूं जेके ख़ुशियूं आहिनि उहे तॾहिं मिलनि थियूं जॾहिं तव्हां रमज़ान में रोज़ा बि रखो था पूरा, ऐं वरी जॾहिं अॼोके ॾींहं ते वरी जॾहिं दोस्त सभु ऐं मिट माइट सभु जॾहिं इकठे थियूं पिया त उन में वधीक ख़ुशियूं, उन्हनि में इज़ाफ़ो थिए थो। अच्छा, हीअ जेको तव्हां न्यूज़ में नॉर्मली जेके ॻाल्हि ॿोल कयो था, जीअं निसार खोड़े साहिब सां तव्हां ॾाढो बोल सां ॻाल्हि ॿोल थी, त पोइ अहिड़े क़िस्म जा जॾहिं मामला थियनि था त पोइ फ़ोनूं वग़ैरह दोस्तनि जूं अचनि थियूं? तमामु घणियूं। हाणे तव्हां पाण सीनियर आहियो ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं पॉलिटिकली कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि कयूं पिया त उनजो प्रेशर समाज मां अचे थो। पोइ कुझु एप्रिशिएट त मां सम्झां त मेजॉरिटी में एप्रिशिएट माण्हू कनि पिया। मूंखे जेको फीडबैक मिलियो आहे पूरे उन मां KTN जे प्रोग्रामिंग मां, त उन में या त 90% जॾहिं तव्हां इंसान आम माण्हू जी, मज़लूम जी ऐं धरती धणी जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो पिया उनजे हक़नि जी, बहसियत कलम धणी, त पोइ तव्हांखे फीडबैक ॾाढो सुठो थो मिले। पर जे वरी तव्हां उहे सवाल रवायती अगरि कयूं था त पोइ उन में ओड़ी रीति जेको आहे मोटल थी मिले, तरक़ी त थिए पई ॿिन्ही तरफ़। उन हिसाब सां ॻाल्हाए त तव्हां ॿुधायो, रोज़ा त तव्हांजा माशाल्लाह पूरा ई विया हूंदा, अल्हम्दुलिल्लाह, ऐं प्रोग्राम खे मैनेज करणु थोरो ॾुखियो थींदो आहे। त रोज़नि खे वठी करे वरी तव्हां प्रोग्राम बि ॾिसो पिया ऐं तव्हांजो मुसलसल 5 ॾींहं प्रोग्राम थिए पियो, त उन खे कीअं मैनेज कयो पिया? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त रोज़ो सब्र, तहम्मुल ऐं टॉलरेंस सेखारींदो आहे, ऐं जेका असांखे सिखण बि खपे। मां कोशिशि कंदो आहियां त असलम बा आहे ऐं असांजी नाजिया आहे, असांजा 3 प्रोग्राम रोज़ जे हूंदा आहिनि। त पोइ उन में जेके अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि त हिक ॿिए खे कोशिशि कंदा आहियूं त एडजस्ट बि कयूं ऐं उनखे अॻिते खणी बि हलूं, प्रोग्रामिंग सुठी थिए, प्रोग्राम सुठो थिए, माण्हुनि ताईं पहुचे, ऐं हिकिड़ो टीम वर्क आहे, हिकिड़ी फैमिली आहे। अक्सर माण्हुनि खे कावड़ अची वेंदी आहे। हा, उहो त लाज़मी आहे, उहो कावड़ त जेके अची, पर असल में असां रोज़े खे सम्झी न सघिया आहियूं। जेका ॻाल्हि आहे त रमज़ान में रोज़ो इहो जे त तव्हां सब्र ऐं तहम्मुल हुजे न, ऐं इन रोज़े जो मक़सदु इहो न आहे त रोज़ो रखी ॿिए खे हिकिड़ो ॿुधाइणो था त मूंखे रोज़ो आहे ऐं उन अॻिले सां विड़ी पओ या चिड़ी वञो। जेको असां ॻाल्हायोसीं उस्ताद,
उस्ताद कयूं भट्ट साहब लाज़मी आहे जेको ॻाल्हाए हुन मथां कुझु ग़लतियूं असांजूं कढियूं हूंदियूं त बाबा किथे किथे खोट थी पर सवाल ॾे था अचूं कचहरी ॾे था अचूं सवाल छा आहे हेतिरनि रिपोर्टर्स सीनियर्स सां सभिनी सां तव्हां कमु कयो था कंहिंजो हीअं ई माना नाला न बि खणिजो अगरि खणो बि कंहिंसां कहिड़े रिपोर्टर सां वधीक कमु कंदे मज़ो ईंदो आहे तव्हांखे ईमानदारीअ सां इहा कचहरी हुजे सभु तव्हांखे ॾिसंदा उहो ॾिसो न नालो रिपोर्टिंग वणंदी हुजे नालो कोशिश कई काज़ी साहब खे फंसाइण जी। बिल्कुलु नालो हाणे असां कयूं कंहिंजो उहो आप जी रिकॉर्ड हुई आप द रिकॉर्ड पर ही ऑन द रिकॉर्ड आहे सर हाणे तव्हांखे ॾसणु घुरिजे वाकई में बि तव्हां मोस्ट सीनियर आहियो असांजा बि सीनियर उस्ताद आहियो ऐं साईं वारनि जा बि तव्हां रिपोर्टर्स उस्ताद जो आहियो बि ॿुधाईंदव उन खां पोइ न्यूज़ कास्टर्स जो बि ॿुधाईंदव वाह वाह नालो न्यूज़कास्टर ॾिसो, वॾो तंग कंदा हुआ नालो हिते कंहिंजो कोन खणंदासीं पर सभ खां वधीक जेको मज़ो ईंदो आहे कमु करण जो उहो इन्वेस्टिगेटिव जेको रिपोर्टर आहे नी सही। ख़बर उहा हूंदी आहे बेसिकली त जेको ख़बर जंहिंखे चइजे धमाको थियो क़तल थी आहे जहिड़ो थियो हादसो थियो इहो रूटीन में हूंदो आहे सही इहो कंहिं वटि हिकिड़ो मिंट पहिरीं ईंदी आहे हिकिड़ो मिंट पोइ ईंदी आहे पर जेके ख़बरूं आहिनि जेके बेस कनि थियूं जेके असरअंदाज़ थियनि थियूं रोड हादसे असरअंदाज़ न थींदो पर उन रोड जी तमीर में जेका करप्शन थी आहे या उहो उन मयार जो न ठहियो आहे उहा ख़बर मुआशिरे ते तव्हांजे उन ते असरअंदाज़ थींदी आहे उहो जेको इन्वेस्टिगेटिव जेको बि रिपोर्टर कमु करे थो उहो घटि में घटि मुंहिंजो पसंदीदा रिपोर्टर आहे जेको इन्वेस्टिगेट करे हिन मां माना सगीर चांडीअ जी ॻाल्हि साम्हूं अची वई नाले जो। नालो ऐं कंहिंजो बि माना कोन खणंदासीं। इन ख़राब रोड तां भला थी करे शॉपिंग कीअं छा कई शॉपिंग असां घटि फैमिली वधीक कई पंहिंजी त शॉपिंग जेका हूंदी आहे उहा सिंपल कपिड़नि जा जोड़ा ॿ टे वरिता शूज़ वरितो सैंडल वरितो अॼु छा फरमाइश आहे खाधे पीते जी फरमाइश ईद जो ॾियारो भाभीअ सां छा आहे त वाह ही शइ खपे माना फरमाइश- घर में बि भला कावड़ सावड़ जा घर में न आहियो तव्हां इंचार्ज शिफ्ट इंचार्ज घर जा प्राइम मिनिस्टर जेके आहिनि से आहिनि अच्छा। उते कंहिंजी बि कोन हलंदी रती आहे हले, हा। कंहिंजी बि न हलंदी पर आहे ऑफिस उते में दरख़्वास्त ॿुधायूं करे कि सघे थो घटि माण्हू ॾिठो आहे रिक्वेस्ट असां करे सघे थो त बाबा हीअं बि थी सघे थो पर जीअं हिते कमु थींदो आहे बाबा हीअं न थियणु खपे हीअं थी हिते असां पाण फ़ैसिलो करे सघूं था घर में जेका डील सॼो उहो करे थी ॿारनि खां वेंदे इवन असांजे कपिड़नि लटनि ताईं उनखे डील करिणो थो पवे और तव्हांजी उन्हनि जी धुलाई आहे इस्त्री कराइणा आहिनि छा आहिनि कहिड़ा धोबी वटि वेंदा कहिड़ा घर में इस्तेमाल में थींदा त घर जो जॾहिं सॼो सिस्टम उनखे ॾिसणो आहे त बहितरीनु फ़ैसिलो बि उहा ई करे सघे थी जेका घर खे संभाले थी उन ते बि कोशिशि इहा हूंदी आहे त असीं पंहिंजा फ़ैसिला मड़ियूं न तजवीज़ूं मशवरा ज़रूरु ॾींदा आहियूं त हीअं थी सघे थो पर अमल न बचाइण जे थींदो लाइ आहे। पाण लॻे खे थो त तव्हांजे कोशिशि कयो तजवीज़ पर अमल न ते थींदो। फ़ैसिलनि ते अमल कोन थींदो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे होम मिनिस्टर त वधीक हूंदो आहे पर हिन वक़्तु जेको काज़ी साहब जी सूरत हाल मूंखे नज़र अचे थी उहा कुझु देरि खां पोइ शायदि अहिड़ी नज़र न हुजे अच्छा या तव्हांजी दुआ फ़िलहाल नज़र। फ़िलहाल उहो नथा ॿुधायूं अगरि नंढपण ॾे हलिया था वञूं नंढपण वारियूं यादूं उहे ईदूं ऐं उन यादगिरियूं लाज़मी आहे पाण रिकॉल माण्हू पाण खे करे त उहो बचपन ईद जी ख़र्ची वठणु चोडेलनि ते वञणु उहो कीअं ईद हुई ईद असल में हूंदी ॿार जी आहे हा ॿार जॾहिं पाण पीउ थी वेंदो आहे नी त पोइ उनजी ईद ख़तमु थी वेंदी आहे पोइ ॿियनि जी ईदुनि जो सबबु बणिबो आहे ज़िमेदारियूं अची वेंदियूं आहिनि त ईद हुई तॾहिं जॾहिं तव्हां बि ॿार हुयो असां बि ॿार हुयो चाचो बि ख़र्ची ॾींदो हो मामो बि ॾींदो हो चाची बि ॾींदी जेके बि माइट हूंदा न ॾींदा ज़ोरीअ वञी पकिड़े वठंदा हुआसीं टंगुनि मां इहो बि ॾिसंदा हुआसीं त बाबे अम्मा कहिड़े ॿार खे ख़र्ची ॾिनी आहे असां उनजे पीउ मां उनजे पीउ खां वठिणो आहे बेसिकली जेका ईद आहे उहा हूंदी ॿार जी आहे सही तव्हांखे ॿार खे ख़र्ची ॾींदे बि ख़ुशी थींदी आहे ॿार खे पाण खां वधीक तव्हां भली केतिरा बि सुठा कपिड़ा पायो पर तव्हां जॾहिं पंहिंजो ॿारु तयारु थियल ॾिसंदा आहियो उन वक़्तु ई तव्हांखे उहा ईद लॻंदी आहे सही ॻाल्हि आहे वधीक पाण तव्हां तयारु थी किथे बि वञो तव्हांखे ईद ज़ीनत ई न हूंदी आहे पर ॿार तव्हांजा तयारु थी तव्हांजे साम्हूं ईंदा आहिनि त ईद लॻंदी आहे त ईअं ई आहे बेसिकली ईद थींदी 18 सालनि ताईं 18 सालनि खां पोइ माण्हूअ जी तक़रीबन ईद न हूंदी आहे वक़्तु पाण त भला 18 सालनि ताईं हूंदासीं या अञा वधी विया हाणे वधी विया पर कीअं था अॼोको ॾियारो मल्हायो दोस्तनि सां मिलो था घर भातियुनि सां पंहिंजनि सां सभिनी खां पहिरीं त तव्हांखे ऐं केटीह ॾिसंदड़ जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि खे ईद जूं मुबारकूं हुजनि ईद जे ॾींहुं सुबुह जो जीअं माण्हू रूटीन में उथंदो आहे आम रूटीन ते नमाज़ पढ़ी दोस्तनि सां हुते जेके मिलनि था उन्हनि सां मिलूं था उन्हनि खे ईद मुबारक चऊं था ईद मुबारक वठूं था उनखां पोइ जीअं हिकिड़ो असांजो रवायत आहे वॾनि जी क़ब्रिस्तान ते वञी करे माण्हू हिकिड़ो अधु कुल पढ़े थो उते उन्हनि खे बख़्शे थो उनखां पोइ
घर वञे थो ऐं हुते जे घर में जेके माण्हू आहिनि जेके गर्भाती आहिनि उन्हनि सां मिले थो उन खां पोइ जेके सिस्टर्स जेके आहिनि तव्हांजा या जेके अंकल आहिनि या हुते तव्हां ईद खणी था वञो उन्हनि सां मिलो था अच्छा वक़्तु तव्हां शॉपिंग बि कई हूंदी रोज़ा केतिरा गुसाया आहिनि इहो ॿुधायो रोज़ा मूं कुझु गुस्सा 4-5 उहे इन करे त तबियत ख़राबु थी हुई मूंखे मुंहिंजी सही। बुखार त हिन हिसाब सां बाक़ी शॉपिंग कई आहे कपिड़ा वरिता आहिनि 2 जोड़ा हुन खां अलावा सैंडल सही इहो सभु मतिलबु फुल तयारी कई आहे जी अल्हम्दुलिल्लाह अच्छा वक़्त ही त कचहरी थी पर हाणे सभु कचहरी त ठीकु आहे पर गीत वीत बि त थिए थो पाण शाइरी थिए गीत थिए अॼु त न्यूज़ न ॿुधंदासीं तव्हां बिल्कुलु अॼु न्यूज़ अॼु गानो थियणु घुरिजे अॼु त हाणे मां चवां तव्हांखे त तव्हां न्यूज़ पढ़ी ॿुधायो आकाश साहब बि ॻाईंदा मुगेरी साहब जी फरमाइश आहे काई साहब जी सो फरमाइश मूंखे यादि त कोन ॾिसां थो त मिली वञे जेकॾहिं हिन में आहे आहे घर में वेठो अथव ईंदो त तव्हांखे त यादि हूंदो न असल में रोज़ माण्हू असांखे ॾिसनि था काज़ी साहब खे यादि आहे त पहिरीं काज़ी साहब ॿुधाए बिल्कुलु काई साहब जेसि ताईं बख्श साहब पंहिंजो गीत ॻोल्हे तव्हां हाणे तव्हां अचो कीअं था तव्हां ईद जो ॾिहाड़ो मल्हायो कंहिंसां असलम मुलाक़ात साहब थी सभ सुबुह खां सां? पहिरियां तव्हां सभिनी खे KTN न्यूज़ 7 खे ऐं ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि हीउ वॾो ॾींहुं आहे अॼु हिन ॾींहं ते ईअं करणु घुरिजे त जेके रुठल आहिनि उन्हनि खे परचायो ईद जो ॾींहुं आहे पंहिंजा परवा उन्हनि सभिनी सां मिलो सभ खां पहिरियां ग़रीबनि सां ईद कयो बिल्कुलु छो त ईद ग़रीबनि जी हूंदी आहे हा बिल्कुलु अमीर त सदाईं ईद में ई हूंदा आहिनि न त उन जे करे सभ खां पहिरियां ईद ग़रीबनि सां मिलो उते वञो कंहिंजी झूपड़ियुनि में वञो ॾिसो सार संभाल लहो ओड़े पाड़े जी ॾिसो त किथे कंहिं वटि आहे न आहे त उनखे ॾियो ईद सिर्फ़ु असांजी न हूंदी आहे गल ईद सभिनी गराटी जी हूंदी आहे पाइजे अॼु हली हुनखे परचाइजे बिल्कुलु सही था चओ त हिकिड़ो जेको आहे ईद जो वॾो ॾींहुं आहे हिन में असां मुख़्तलिफ़ ताम घर में पचाया पर घरवारनि खे इहा ई मां एडवाइस ॾिनी आहे त सभ खां पहिरियां तव्हां जांच लहो ओड़े पाड़े मां त उते जेकॾहिं कंहिं वटि न आहे हिकिड़ो हूंदो आहे न इंसान के वरी वाइट कलर जा माण्हू त उहो चई बि न सघंदा आहिनि कंहिंखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पैसा हिन दौर में महांगाई दौर आहे त कंहिं वटि आहिनि कंहिं वटि न आहिनि तव्हां उन्हनि खां सार संभाल सभ खां पहिरियां लहो सुठी ॻाल्हि जेके माण्हू आहिनि तव्हां ॾिसो नथो तव्हां केरु चई सघे त तव्हां सार संभाल लहणु तव्हांजो फर्ज़ु आहे इस्लामी लेवल ते बि इहो ई आहे बिल्कुल बाक़ी इहो आहे त हिते बि जेकॾहिं केरु रुठल आहे त उहो पढ़जी वञे त बहितर आहे मुंहिंजे ख्याल में हिते केर बि रुठल न आहे मूंसां सभु पढ़ियल आहिनि असां मोहबती माण्हू आहियूं सिंधी माण्हू आहियूं मोहन दड़े जा माण्हू असांजी टीम ॾाढी सुठी आहियूं आहे असां सभु असां मोहन दड़े जा माण्हू असां सिंध जा क़दीमी माण्हू हरू भरू मुगेरी साहब खे मोहन जे दड़े ते न खणी न भई मुंहिंजे दौड़े जी खुटराई में निकिता बिल्कुलु असां कोटाई में निकितल आहियूं असां हुतां जा 5000 साल पुराणा क़दीमी माण्हू आहियूं असांखे केरु सुञाणे न सुञाणे पर ऑटोमेटिकली असां जॾहिं ॾसींदासीं मुंहिंजो दड़ो त असांखे माण्हू चवंदा वाकई में तव्हां 5000 साल पुराणा आहियो बिल्कुलु तारीख़ी 5000 साल पुराणा आहियो जी बिल्कुलु असांजा वॾड़ा ओॾा ई आहिनि न ज़ाहिरी बिल्कुलु ॻाल्हि भाई आहे साहब सही था चओ तारीख़ी क़ौम तारीख़ी जी, विरसो बिल्कुलु। तारीख़ी सकाफ़त उन सभ जा असां सही था चओ सर गीत बख्श साहब कढियो आहे पोइ तव्हांखे पसंदि अचे मां ॻाईंदो न आहियां पसंदि ईंदो पसंदि ईंदो बस मां ॻाईंदो न आहियां बसि ईअं शुरूआत त कयो अॼोके ॾींहं ते हाणे मां तव्हां खां पुछां त न्यूज़ पढ़ी ॾियो त उहो ठीकु कोन हो नाज़रीन ॾिसे थो ईद दादा जीअं महफ़िल जे हिसाब सां आहे त बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई को हिकिड़ो आहे जेको सो तव्हां मास्टर मंज़ूर जो ॻाल्हि आहे वाह वाह सो जेको हाल आहे तव्हांजे साम्हूं जी हर जाए पिरी हर महफ़िल में वाह मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए तूं मूंखां आहीं विछड़ी वियो आ गुलशन सारो उजड़ी वियो तूं खां आहीं विछड़ी वियो आ गुलशन सारो उजड़ी वियो सा खुशबू रही नाहे गुल में सा खुशबू रही नाहे गुल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाए पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए सवा तुंहिंजे चंड सितारा पिरी था लगन उदास नज़ारा पिरी भक्ति दे नी मायूस करे चली उदास जारी हुजे लॻे थो पाण सभिनी ओॾे जारी हुजे सुठी आहे आवाज़ वाह वाह सवा आवाज़ तो ज़बरदस्त तुंहिंजे आहे। चंड हाँ जी कंटिन्यू कंटिन्यू प्लीज
सवतों जे चंद्र सितारा पिरी ता लगन उदास नज़ारा पिरी न रहियो वा मज़ो मुंहिंजी खिल में न रहियो वा मज़ो मुंहिंजी खिल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए हर जाइ पिरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए ज़बरदस्त वक़्तु रोशनी भाई पाण ब्रेक तरफ़ वञूं ब्रेक खां पोइ नाज़रीन ब्रेक खां पोइ वरी ईद स्पेशल ट्रांसमिशन असांजी जारी रहंदी असां सां गॾु रहिजो ख़ूबसूरत महिमाननि जूं ख़ूबसूरत कचहरियूं जारी रहंदियूं